बदीन दरगाह लवारे शरीफ जी 8 सजादे नशीन हज़रत पीर हाजी फैज़ मोहम्मद कुरैशी नक्शबंदी जो 29 सालानी उर्स मुबारक दरगाह लवारे शरीफ ते निहायत अक़ीदत व एहतराम सां मल्हायो वियो। उर्स मुबारक जी मुख्य तकरीब मौजूदा सजादे नशीन हज़रत पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी तरफ़ां दरगाह आलिया लवारे शरीफ ते थी गुज़री, जंहिंमें वॾे अंग में जमात लवारे शरीफ जे मुरीदनि ऐं अक़ीदतमंदनि शिरकत कई। तकरीब जो आगाज़ ज़ोहर निमाज़ सां कयो वियो, जंहिं बाद क़ुरान ख़्वानी तस्बीह ऐं हम्दो सना बाद दुआ घुरी वई, जंहिंमें पाक फ़ौज मुल्क क़ौम जी सलामती ऐं तरक़ी लाइ ख़ुसूसी दुआऊं पिणु कयूं वयूं। उर्स मुबारक जे मौक़े ते आयल मुरीदनि अक़ीदतमंदनि लाइ लंगर सॼो ॾींहुं जारी रहियो। उर्स शरीफ जा इंतज़ामात संभालण में निशात तंज़ीम जमात लवारे शरीफ, नाजिया शागिर्द तंज़ीम निशात जमात लवारे शरीफ ऐं निशात गर्ल्स विंग जमात लवारे शरीफ जे अहदेदारनि ऐं कारकुननि सरअंजाम ॾिनियो। अली मोहम्मद शानी, ब्यूरो चीफ मीडिया द न्यूज़ SD बदीन।